अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद कयां पियो तव्हां सभु ठीकु हूंदा। दोस्तों जीअं त मां आहियां इमामदीन महर, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो इमामदीन ऑफिशियल। दोस्तों जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त ज़हर ज़िंदगी ड्रामे जे बारे में, जिते रबन ऐं राणू पाण मंझि कहिड़ी सलाह पिया कनि। उन खां पहिरीं दोस्तों मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कंदुसि त जे मुंहिंजे हिन चैनल इमामदीन ऑफिशियल ते जे नवां आया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटण ते क्लिक कंदा त जीअं हर वीडियो अवां दोस्तनि ताईं पुॼे। जीअं त मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त रबन ऐं राणू पाण में सलाह पिया कनि त पाण लुकमान खे अगवा कयूं त जीअं पाण खे ख़बर पए त माई सकीना खे कंहिं मारियो आहे। जीअं त राणू डिॼी वियो त जे लुकमान जे मारण सां बि न मञी अगवा कयोसींसि त पंहिंजे ॻाल्हि ॻिचीअ में पइजी वेंदी। जीअं त रबन थो चवेसि त मुंहिंजी शादी रुकिजी वई, हेॾे पंहिंजो घर परेशान, होॾे मीरारनि जो घर परेशान, होॾे मां परेशान, होॾे मुंहिंजी कुंवार परेशान। अञा बि तूं चईं थो त जे लुकमान न मञियो त पोइ ॻाल्हि पंहिंजे ॻिचीअ में पइजी वेंदी। पोइ छो अदा छो? दोस्तों जीअं त मूं तव्हांखे पहिरीं बि हिकिड़ो नंढिड़ो अर्ज़ु कयो, मुंहिंजे हिन चैनल इमामदीन ऑफिशियल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं सुठो कमेंट कंदा। दोस्तों अल्लाह हाफ़िज़। जीअं मिलंदासीं वरी कंहिं ॿियो वीडियो में।